नाज़रीन, सिंधड़ी तालके में भी ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जश्न विलादत इंतिहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो ते मौजूदु आहे शाहजहान शहर। जी बिल्कुल, पूरी दुनिया समेत सिंधड़ी तालके में भी हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो योम पैदाइश जो ॾिहाड़ो निहायती जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वञे पियो। सिंधड़ी तालके जे मुख़्तलिफ़ शहरनि सिंधड़ी, सामारो, हिंगोनो, यार मंगरियो, फ़कीर अब्दुल करीम शमेर ॿियनि इलाइक़नि में जेके आशिक़ाने रसूलनि पारां जेके रैलियूं कढियूं आहिनि। हिन वक़्तु असां यार मंगरियो ते मौजूदु आहियूं। असां सां गॾु आशिक़ाने रसूल भी मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुन जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी योम पैदाइश कीअं पिया मल्हाइनि। हाणे जेके भी रैलियूं निकिरंदियूं पहिरीं शायदि सवनि जी तादाद में, हाणे हज़ारनि जी तादाद में, उन खां पोइ जेकॾहिं हीउ जेको साल आहे उहो लखनि जी तादाद में माण्हू निकिता आहिनि। तमामु ॾींहाणी इंतिहाई जोश ख़रोश सां मल्हाई पई वञे। सुठो महसूस कयो ऐं असांखे अलाह पाक ये तौफ़ीक़ ॾिनी जेको कुझु कयोसीं हींअर रैली लाइ। अलाह जो शुक्र, असांखे पाण खे जाम ख़ुशी थी आहे। जी बिल्कुल, तव्हां हिते मौजूदु आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु त 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आहे उहो इंतिहाई असां जोश ऐं जज़्बे सां मतिलबु हीउ ॾींहुं असांखे ईद खां बि वधीक आहे, छो त हिन ॾींहं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में आया ऐं असां उहो ॾींहुं अॼु हिन ॾींहं ते असां नवां कपिड़ा पाए ऐं जेके आहिनि से रैलियुनि जी सूरत में जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते वेंदा आहियूं ऐं उनखां पोइ सिंधड़ी तालके जे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके आहिनि रैलियूं गॾु थींदियूं आहिनि, जिते हिकु इज्तिमाही दुआ थींदी आहे, उनखां पोइ रैली ख़तमु कई वेंदी आहे। जी।